मुक़दस ॾींहं आहिनि उहे बि जुदा, को 21 को 27 मल्हाइनि। ईअं मुख़्तलिफ़ तौर तरीक़ा आहिनि, सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो अक़ीदो आहे, पंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे। पर क़ुरान पाक में अलाह साईं फरमायो आहे वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़रक़ू, मुंहिंजी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो, पाण में तफ़रक़ो न कयो, फ़िरका न ठाहियो। पर असां में फ़िरका आहिनि। त फ़क़ीरनि कुझु दरवेशनि आरफनि अहिड़ियूं ॿोलियूं ॻायूं आहिनि जी जानड़ साईं आहे, लतीफ़ साईं आहे, सचल साईं आहे, या काफ़ी सारा सूफ़ी दरवेशनि उन्हनि मार्फत जे मक़ाम खे ॻायो आहे। उनखे सम्झण जे लाइ गौर ऐं फ़िक्र जी ज़रूरत हूंदी आहे, तवजह जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं कुझु मुंहिंजा कलाम अहिड़ा आहिनि जेके उनो मफ़हूम रखनि था, उनो मक़सदु रखनि था, उन करे मूं ते काफ़ी सारियूं पाबंदियूं भयूं वियूं आहिनि ऐं मूं ते तमामु जेको आहे सो मलामत बि कई वेंदी आहे। पर हीअ असांजे सूफ़ियुनि जो कलाम आहे। दोस्त फरमाइश खे तव्हांजे हुज़ूर में पेश कयूं था। सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ज़हन आहे। सदे सकी छोटो मुल्ला अल्लाह तना है बोड़ो हो हूं तो किबलिया जा सुंब सुने जी भनर में घोड़ो तू डाढ़े तो डाकरू करी जी जन्नत आहोड़ो अल्लाह कुल शैन मुहीत है साह खू वध सोड़ो वन्नहनो अकरब इलाहे मिन हबलिल बरीद कोन्हे विछोड़ो वो जानन चन चे लोड़ो यर लाहूती लंघे वया हो अंधार बुस्तान वया हो अंधार बुस्तान वया पर सजल ॾिठो हित अंधन पंध अजाया न ॾिठाऊं हित न हुत जानन चन चवे मत इहा मोगन खां यर मुझे ज़माने जे चोर खे जेको कंहिंजा ढगा काए थो, कंहिंखां साइकिल मोटर फुरे थो, कंहिंजो धाड़ो हणे थो, कंहिंखां फुर करे थो, उन ज़माने जे चोर खे फ़क़ीर साईं मुखातिब थी चवनि पिया त चोर कई चोरी पर करे ना जातुई चोर कई चोरी चोर कई चोरी पर करे न जातुई महबूब जी महलात में झाती न पातुई आयुई न हथ हंबारन में सेठ न सुञातुई जिथे हूं लाटू लालन जूं सो तालो ई न लाथुई डढा डागर काई बकी मोती न चातुई वो जानन चन चे का थी को गडह गुमराही जो अला अजाया हथ आसमान हो अजाया हथ आसमान दे हे मुल्ला तू न खण हो तो मंजवर वथाण वाते में टुबी हण दिसी छो थो दूर तू वेझो अखियों खण जे तू सुञाणी सूरत खे त विखब आहे घण जानन चन चवे मण त मुर्शिद बिना न मिलई तस्बी उते पकड़ घड़ेरी तू वल वल मड़के फेरे हो शौक ते कून तो शेखीदा मन आप वे को पेरे सिर ते सिर हासिल थी वे तोड़े सस सगे तू सेरे हमल हक हका विच हाजुर तू प्या गोली जबरे जेरे आम चोरियों आम अगवा आम धाड़ा तो तवा बुधा होंदा पर फकीरन जा धाड़ा फकीरन जो चोरियों फकीरन जा अगवा मार्फत वारा जानन साईं चन जी काफी है। साईं फरमाइश कया जान साईं फरमाइन था हो तम इसम धाड़ो हणी हो तम इसम धाड़ो हणी हो तम इसम धाड़ो हणी अगवा कयम अल्लाह के तम इसम धाड़ो हणी अगवा कयम
मूतू पोथियस ओ मुल्क मूतू देवयस अंत मूतू पोथियस हो मुल्क मूतू जयवयस अंत मूतू पोथियस फरमान मञम फुरकान जो ओ फरमान मञम फुरकान जो ओ फरमान मञम फुरकान जो वठो वयस वेसा के दम इसम गाड़ो हनी अगवा भयम अल्लाह ओ दम इसम धाड़ो हणे अगवा कयम अल्लाह अल्लाह के ओ शरीयत तरीक़त जेत दे हियो हकीकत सांग दे ओ शरीयत तरीक़त जेत दे इहो हकीकत सां दे ओ शरीयत तरीक़त जेत दे इहो हकीकत सां दे ओ शरीयत तरीक़त जेत दे हियो हकीकत सांग दे ओ मारफत जो घर अदे ओ मारफत जो घर अदे ओ मारफत जो घर अदे बिहारम अल्लाह के दम इसमा धाड़ो हणी अगवा कयम अल्लाह के ओ दम इसमा धाड़ो हणी अगवा कयम अल्लाह अल्लाह के ओ लख दियन तबाना दिया कोड़े दियन तकिरोड़ियों ओ लख दियन तब ना दिया कोड़े दियन तकिरोड़ियूं ओ लख दियन तबाना दिया कोड़े दियन तकिरोड़ियूं ओ जानन चन चे जोश सां ओ जानण चन जे जोश सां ओ जानन चन चे जोश सां साड़िया इनई सलाह के दम इसमा धाड़ो हनी अगवा कयम अल्लाह के ओ हिन फकीरी हाल जी ओ हिन फकीरी हाल जी ओ हिन फकीरी हाल जी मरवान के कहिड़ी खबर लानती तोड़ो तड़ियल शैतान के कहिड़ी खबर ओ लानती तोड़ो तड़ियल शैतान के कहिड़ी खबर ओ हिन फकीरी हाल जी ओ हिन फकीरी हाल जी ओ हिन फकीरी हाल जी मरवान के कहिड़ी खबर लानती तोड़ो तड़ियल शैतान के कहिड़ी खबर लानती तोड़ो तड़ियल शैतान के कहिड़ी खबर हो उठे